हेडलाइन्स वठियूं ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं। कराची में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठ पार्टी जो इजलास थियो है। सीएम हाउस में थींदड़ इजलास में वॾे वज़ीर समेत पीपल्स पार्टी जा अॻवान शरीक थिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं पिया। सीएम हाउस में पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठ इजलास थियो है। सीएम हाउस में थींदड़ इजलास में वॾे वज़ीर समेत पीपल्स पार्टी के अॻवाननि शिरकत कई है। इजलास में पीपल्स पार्टी कराची डिवीज़न के उहदेदारनि ऐं अॻवाननि पिणु शिरकत कई। इन बारे सां तफ़सील मालूम कंदासीं। कराची में आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर गाज़ी झंडीर असां सां लाइन ते मौजूद है। गाज़ी, इजलास बाबत कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल अली रज़ा, सीएम हाउस में बिलावल भुट्टो ज़रदारी पहुतो है। इजलास थी रहियो आहे। ॿुधायो वञे त ज़रीन वटां पीपल्स पार्टी कराची डिवीज़न सां ताल्लुक़ रखंदड़ उहदेदारनि ऐं कराची मां चूंडियल MPAs ऐं उम्मीदवारनि खे घुरायो वियो आहे। अॼोके इजलास में वॾो वज़ीर थे मुराद अली शाह मौजूद है, सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, मुर्तज़ा वहाब, वकार मेहदी ऐं ॿिया कराची सां ताल्लुक़ रखंदड़ अॻवान अॼोके इन इजलास में मौजूद आहिनि। वज़ीर आला हाउस अंदर बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठ थींदड़ ही जेको गैर रस्मी इजलास है, इन जी तोड़े जो ऑफिशियली का पधराई जारी न कई वई है, पर ॿुधायो वञे पियो त कराची जा जेके तरक्याती रिथाऊं आहिनि उहे ज़ेर बहस आहिनि ऐं कराची शहर अंदर पाकिस्तान पीपल्स पार्टी की कहिड़ी पोजीशन है, तंज़ीम साज़ी कीअं पई थिए, इन समूरी सूरत जो जाइज़ो वठी पियो। बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आला हाउस में मौजूद है। सईद गनी मुल्क का बाहर हुजण जे करे जो कराची डिवीज़न जो सदर है वो इन इजलास में शरीक न है। उनखां अलावा के भी अहम अॻवान आहिनि कराची सां ताल्लुक़ रखंदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उहे पिणु मौजूद आहिनि ऐं हुकूमती उहदेदार बि मौजूद आहिनि। ॿुधायो वञे पियो त जेका एजेंडा आहे उहा कराची शहर अंदरि तरक्याती रिथाऊं ऐं ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जूं जेके सियासी सरगर्मियूं आहिनि या तंज़ीम साज़ी आहे उन ते गौर कयो वञे पियो। जी, वॾी महिरबानी गाज़ी, इन वारे सां अपडेट करण जे लाइ।